अख्तर परी साहब की फरमाइश है, लाल खान परी साहब की फरमाइश, मुझे एल्बम में बोला है दोस्तों फरमाइश किया था, ये पेश किया तो तुझा माड़ू बंगला मां गरीब हारी असी बनीअ में सजो डी वसायूं था वारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी तुंहिंजा माड़ियूं बंगला मां गरीब हारी असी बनीअ में सजो डी वसायूं था वारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी वसायूं था वारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी कॾहिं कोन मिठा ठहंदी तुंहिंजी मुंहिंजी यारी तुझा माड़ू बंगला